नाज़रीन, दानी में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं। तो उमरकोट के मक़तूल डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी याद में सिंध सभा तंज़ीम पारां मुफ़्त किताबनि जो स्टॉल क़ाइमु करे नौजवान शागिर्दनि ऐं शहरनि में हिकु माण्हू हिकु किताब जी सिरी हेठि मुफ़्त किताब ॾिना विया। उमरकोट प्रेस क्लब आॾो लॻायल स्टॉल ते नौजवाननि जी तमामु घणी रश लॻल रही। इन मौक़े ते डॉक्टर शाहनवाज़ जे नाले जो बैनर बि लॻायो वियो हो। सिंध सभा जे इनाम सिंधी बाग़ी शाहिद ऐं ॿियनि स्टॉल ते मौजूदु रही करे किताब ॾिना। मीडिया सां ॻाल्हाईंदे इनाम सिंधी चयो आहे त सिंध मां इंतिहा पसंदी जुनूनियत जे ख़ात्मे लाइ ज़रूरी आहे त नौजवान किताब पढ़ण लाइ मुताले सां तमामु घणियूं तब्दीलियूं आणे सघनि था। उमरकोट जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो कलोर थियो आहे, गैर इस्लामी अमल थियो आहे, उन्हीअ खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियण लाइ सिंध सभा ही क़दम खयो आहे। हिन वधीक चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंबर सां जेको कुझु थियो उन लाइ थियो त समाज ऐं क़ौम में हिकु साज़िश तहत इंसानियत, रवादारी, तहज़ीब ऐं हुब ख़तमु कई वञे। इन्हनि समूरनि साज़िशनि खे क़ौमी सियासत वसीले रद्द कबो, तंहिं करे अचो त क़ौमी सियासत कयूं जंहिंसां समूरनि मसइलनि जो हल आहे। इन मौक़े ते स्टॉल जी सिक्योरिटी लाइ पुलिस एहलकार पिणु मौजूदु रहिया।